अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। पियो कि घणो थोरो फशरी थी वई आहे रखड़नि में और घणा इल्ज़ाम माण्हू त ॾियनि हिक ॿिए खे और खामखा हे पॉलिटिकल इशू थी वियो आहे जॾहिं हे अहिड़ो पॉलिटिकल इशू आहे ई न। और हे हाणे असांजो पर्सनल मैटर हिकिड़ो फैमिली मैटर रोड ते अची वियो और हे सॼो रोड ते खणण वारो हसन और हिन जा जो किराए जा टटू हितां विहारिया आहिनि छड़ो हिन असांजी प्राइवेट चीज़ खे रोड ते खणी आया और हे शुरू कयूं कि साल ॾेढ साल थियो आहे। हाणे हिन जो हिकिड़ो स्टैंडर्ड फॉर्मेट थी वियो आहे, जो चीज़ थिए असां बाहि हयूं टायरनि खे, रोड ब्लॉक कयूं और अची माण्हुनि खे तंग कयूं। हे चीज़ ॾाढी ग़लति आहे। मां त कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे, न मुंहिंजे कंहिं माण्हू करी रोड ब्लॉक कयो आहे, न टायर साड़िया आहिनि, न अहिड़ो कमु कयो आहे। हे सुठो मूंखे नथो लॻे। अच्छा, ही तव्हांजो मैटर आहे छा थिए असुल? असांजो मैटर त एक्चुअली ॾाढो सिंपल मैटर आहे। मैटर हूअं त असांजो जे चवंदा आहिनि न कि कोई डिस्प्यूट या कोई अहिड़ी ॻाल्हि त आहे ई न। हाणे सिंपल चीज़ हे हुई कि 2015 खां पहिरियों मुंहिंजो नंढो मामू नादर ख़ान सॼी संभालींदो ज़मीन, छड़ो शाहनवाज़ ख़ान खे वॾो मामे पंहिंजो कंदो हो, ॿियो सॼे ख़ानदान जो कमु जो हैंडलिंग कंदो हो, संभाल कंदो हो, हर चीज़ कंदो हो, नादर ख़ान कंदो हो। जॾहिं हो गुज़ारे वियो जुलाई 2015 में त हे वरी असां हिननि खे चयो कि भाई ठीकु आहे, अगरि तूं हूंदे कराचीअ में त तूं बि थोरी असांजी देखभाल कर। हुन टाइम ते मां अची न सघुमि, मूंखे थोरो इशू थी वियो हुयो बीमारीअ जो, त मां ट्रेवल न पियो करे सघां। त हे मूंखे त मुंहिंजी अज़म्पशन मां त हे थो सम्झां हिते आयो, हिन ॾिठो अरे हे त एतिरा वॾो मिल्कियत आहे, हिन खे थी वई लालच। चवंदा आहिनि कि लालच में अंधो थी वियो। त हिन छा कयो कि सोचियो कि हे त ईंदा न, वलायत मां लंडन मां केरु ईंदो, मां सॼी चीज़ खे झड़पो हणां। ॻाल्हि सिधी सिधी हे आहे। त वरी छा थियो, जॾहिं मुंहिंजो जॾहिं नंढो मामो गुज़ारे वियो, तव्हांखे ख़बर आहे, मां रिपीट थो कयां पाण खे, हुनजी ज़ाल और मुंहिंजी माउ हिन खे चयो भई असांजो जो हिसो थो ठहे पंहिंजो वारिसनि जो, नादर मामूअ जी चीज़नि मां असांखे ॾे। हिन चयो हा हा करे हिन 2 साल असांजा ज़ाया करे छॾिया। त एंड में अची मुंहिंजी मुमानी चयो कि भई मां हाणे तंग अची वई आहियां, मां कुराड़ी औरत आहियां, मां 75 साल खां मथे आहे एज हुननि जी, बीमार बि थी वई आहे। त असां कराचीअ में जनवरी 2018 में असां सक्सेशन जो केस दाख़िल कयो कि भई हे शाहनवाज़ रखड़ असांखे थोरो मज़ाक लॻी पई आहे, कुझु ॾे नथो, हिकिड़ी पाई बि न ॾिनी अथई और छॾो जॾहिं असां ॻाल्हायूं था त हे कोई न कोई असांखे डिले थो करे। त असां सिंध हाई कोर्ट कराची ब्रांच केस न आहे, सिधो साधो पिटिशन हो कि असांखे हाई कोर्ट जो आहे हो असांखे विरासत करे ॾे, बिकॉज़ हे जो माण्हू आहे अग्री नथो करे, थोरो बहाना थो हणे, 2 साल खां मथे ॻाल्हि थी वई आहे। त हे मां इनिशिएट कयो। त हिन वरी छा कयो कि जीअं असां हे दाख़िल कयो, हालांकि लीड हिन में मुंहिंजी मुमानी आहे, हुन सां गॾु मुंहिंजी अम्मी बि आहे। त मूंखे अम्मीअ पावर अटर्नी ॾिनी, जीअं मुंहिंजी मुमानीअ खे इफ़्तिख़ार सुमरे साहब खे ॾिनी अथऊं, हो हैंडल कंदो आहे अफेयर्स। त वरी हिन छा कयो, हुन टाइम ते जीअं मां लंडन पहुतो आहियां त हसन और शाहनवाज़ असांजे ख़िलाफ़ हिकिड़ो पिटिशन दाख़िल कयो कि हे हिननि जी सॼी ज़मीन में कोई हिसो ई न आहे और हे छड़ी ज़मीन असां हिननि खे अमानत लाइ ॾिनी हुई, 2 भाइर न। हाणे तव्हां नोट कयो, हिकिड़ो भाउ गुज़ारे वियो, हुन कॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में हे दावो न कयो आहे कि ज़मीन हिननि जी न आहे, छड़ो हिननि दावो कयो जॾहिं मुंहिंजो नंढो मामो गुज़ारे वियो। हिन केस दाख़िल कयो, वरी जॾहिं केस दाख़िल कयईं त हे केस ते हेयरिंग ते अचे ई न पियो, हिन 5-6 महीना तक कया। वरी मूंखे हिन नापिया मोकिलिया कि तूं छा कंदे, मूंखे ज़मीन तूं सॼी विकिणूं 50,000 एकड़ में, वरना तोखे 10 साल ज़लील कंदो मां तोखे कोर्टनि में, तुंहिंजो कुझु बि न थींदो। त हिन छा कयो, प्लैनिंग कई कि हिकु माण्हू खे ब्लैकमेल करे हुनखे फासाए तव्हां कीअं पैसा सस्ती चीज़ में हथु हणां। त मां पहिरियों हिन खे आयुमि कराची, ॻाल्हायो बि मां 2-3 दफ़ा, वॾे माण्हुनि सां वेही बि असां हिन सां ॻाल्हायो आहे। त हिन जो फोकस जो आहे छड़ो हे आहे कि हिकिड़े ॿाहिरे वारे माण्हू खे तंग कयो, घणो दफ़ो ईंदो, पैसा काॾो एतिरा हूंदसि कि एतिरो ख़र्चो कंदो, हे पाण ई भॼी मूंखे 2 टके में ॾेई हलो वेंदो। त हिन जो चवंदा न
फड्डो या जो बि चाह चयो जो फोकस पॉइंट हे आहे असांजो कोई प्रॉपर्टीअ में हूअं डिस्प्यूट न थियो आहे न कॾहिं थींदो रियलिस्टिकली हे जो ॻाल्हाए थो न प्रॉपर्टी टाइटल डिस्प्यूट सॼो कूड़ ॻाल्हि आहे डिस्प्यूट हिन शुरू कयो आहे की मूंखे सॼी ॿनी 2 टके में मिले ॿियो कोई ॻाल्हि ई न आहे सिंपल चीज़ जैसा तव्हां मामे जो उहो बि असांजो जो इस्लामी तरीक़े जो हिसो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हो असां हिन सां हिन खां असांजो थींदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे मूंखे हिकिड़े एकड़ जी डिटेल मां तव्हांखे नथो ॾेई सघां इस्लामी तरीक़ो तव्हांखे ख़बर आहे ठीकु आहे त हो त असांजे नाले ते ओतिरी छड़ी ज़मीन आहे हिन टाइम ते जेतिरो असांजो इस्लामी हिसो थिए थो मां हिकिड़ो एकड़ ज़मीन खां घणो हिन ते कॾहिं न वियो आहियां न मां कॾहिं हिन जी ज़मीन ते पेर रखियो आहे न मुंहिंजे कंहिं माण्हू या दोस्त हिन जी ज़मीन ते पेर रखियो आहे सॼो हिन बल्कि नादर मामू वारी ज़मीन बि कब्ज़ो करे वेठो आहे अच्छा उनजी घरवारी खे पैसो नथो ॾे कुझु न 5 साल में हिकिड़ी पाई 5 साल बल्कि उबतो हुनखे रहण बि चाहे रखणनि में हुनजो मानी बंदि करे हुनखे पैसा बंदि कराए 2000 यूरो ॾेई भॼाए छॾियो वापसि कढी छॾियो हुनखे हाणे हुनखे बि 5 साल में हिकिड़ी पाई न मोकिली आहे सॼो नादर मामूअ जो घर में माण्हू विहारिया अथई शर्म नथी अचे बेहया माण्हूअ खे असांजे हिकिड़े वॾे जे घर में किना माण्हू वेठा आहिनि सामान चोरी थी वियो आहे हुतां एसी कढी वियो पंहिंजी असांजी प्राइवेट प्रॉपर्टी मुंहिंजी माउ जी सामान हुयो हिन में हो बि हिन जा माण्हू कढी विया आहिनि हे हिन जो हाल आहे वरी हिनखे ॿियनि जे लाइ थो चए साईं हे कब्ज़ो कयो हे कब्ज़ो कयो जॾहिं सॼो असांजी छड़ी हिकिड़ी प्रॉपर्टी न आहे रखड़नि में असांखे पंहिंजो मुंहिंजी माउ जो घर बि आहे हुते असांखे घणी प्रॉपर्टियूं आहिनि सॼी प्रॉपर्टियुनि ते हिन पंहिंजो अब्दुल्ला सूमरो जो हिन जो आहे न मुंशी सभिनी खां वॾो चोर सॼी बदमाशी हो थो करे और तव्हां ॾिठो हूंदो वीडियो में पहिरीं जो आग हणे थो बाहिनि थो ॿारे रोड ख़राब थो करे अॻिते अब्दुल्ला बीठो आहे जॾहिं हाणे हुनखे अंदरि कयो आहे पुलिस त हिन जे पेट में सूरु थी वियो अरे मुंहिंजो माण्हू ग़ैर क़ानूनी अरे जॾहिं तव्हां वीडियो में ॾिसो था बीठो आहे बाहि थो ॿारे ॿियो छा एविडेंस घुरिजे पुलिस खे और ॻोठ वारनि खे शैतानी थो करे त असांजी सॼी प्रॉपर्टीअ ते हसन कब्ज़ो करायो आहे और शाहनवाज़ पंहिंजे माण्हुनि जे थ्रू हे सॼी डॉक्यूमेंटेड चीज़ आहे हिन मारफानी घुराइण शुरू कया मूंखे डिॼाइण जे कारण हिन बडे में असांजे देह में मुंहिंजी माउ जी ज़मीन ते मारफानी विहारिया की मां न वञा मूंखे थ्रेट कनि जो हिननि थ्रेट मूंखे कयो आहे वरी हिन मारफानी विहारिया पंहिंजो जहाँ असां चवंदा आहियूं शेखनि जो दरे एरिया में हिते रखण अब्दुल रहीम रखण देह में हिन मारफानी विहारिया वरी हिन पंहिंजो सईंदाद वगण देह में मारफानी विहारिया हाणे हो जो मारफानी आहिनि हिन एरिया जा हिन सेक्शन जा माण्हू आहिनि न हे 12 शैतान माण्हू खणी आयो शिकराइण जे कारण हाणे जॾहिं मारफानी फाथो आहे त हाणे रोए थो साईं मुंहिंजो कुड़मी खणी विया हुन सां ज़्यादती थी हाणे वरी हिकिड़ो हिन ॿियो विहारियो आहे माण्हू पंहिंजो हिकिड़ी खॾ आहे असांजी हाईवे ते तव्हां ॾिसी सघो था जंहिंमें पाणी आहे आई थिंक 468 नंबर आहे सर्वे नंबर हुन ते वरी हिकिड़ो उनड़ विहारियो अथऊं हाणे हफ़्तो थियो आहे मूंखे तस्वीर मोकिली हिकिड़ो मशीन गन खणी उनड़ वेठो आहे तव्हां बि थी सघे थो ॾिठी हुजे हुन पहिरियों माते केस हयो हो वरी डिसमिस थियो और जज चयो उनड़ कूड़ थो ॻाल्हाए वरी मां उनड़ ते रिकवरी जो केस हयो आहे कि पंहिंजो डेफमेशन जो वरी हुन खां अॻिते हली मां हिन ते FIR बि कटाईंदुमि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे त तव्हां त असलियत ॾिसो एतिरो खुली ॻाल्हि आहे हिन में न कोई फ़ैसिलो या ॻाल्हाइण या कोई चीज़ ई न आहे मारफानी खणी आयो ज़मीननि ते विहारियईं मां SSP खे 2 साल खां पहिरियों मां शुरू थियो आहियां ख़त मोकिलिया आहिनि भई माण्हू खणी आयो आहे उनड़ अची विहारियईं मुंहिंजी माउ जी ज़मीन ते कब्ज़ो कराए थो त कब्ज़ो त सॼो हे थो कराए और सॼा माण्हू त हे थो विहारे छड़ो जॾहिं मां हिकिड़ी ग़ैराबाद ज़मीन पई आहे 2 साल खां जंहिंजी ॻाल्हि महान थी हले पंहिंजी रखड़नि में कोई 20-25 जिरेब हूंदी जॾहिं मां पंहिंजो नजफ़ ख़ान खे चयो भई तव्हां मुंहिंजा दोस्त बि आहियो एतिरा मूंखे एतिरा माण्हू हिते न आहिनि और हसन जो आहे मारफानी घुराया अथई माण्हू त घुराए मूंखे थ्रेट थो करे किन थो कराए तव्हां मूंखे 1-2 ट्रैक्टर बि ॾियो 2-3 माण्हू बि ॾियो की मां थोरो हलायां थोरो आबादी कयां मुंहिंजो थोरो इनकम शुरू थिए त हुन ते हिनखे लॻी आहे खार और हुन ते वरी हुननि खे अक्यूज़ थो करे कि कब्ज़ा था कनि मुंहिंजी ज़मीन ते अगरि मूंखे हे हिकिड़ो खातो ॾेखारे थो सघे जंहिं ते हिन जो पीउ जो नालो आहे और हालांकि मां वञी सघां थो हिन जी पीउ जी ज़मीन ते बि हिन जे करे हुन में अधु नादर ख़ान जी ज़मीन आहे कराची जी हाई कोर्ट जी प्रिलिमिनरी डिक्री जो आहे उहो इशू थी चुकी आहे तॾहिं बि मां हिन खे
कुझु न चयो आहे अञा ताईं। और वरी कराची हाई कोर्ट मां कोर्ट ऑर्डर निकितल आहे कि तव्हां 80 लख जमा करायो पंहिंजो कोर्ट में जो तव्हांखे ॾियणा आहिनि ॿई औरतुनि खे। हो बि अञा हिन न कराया आहिनि। वरी अपीलनि जी ॻाल्हि थो करे, सॼे ख़ानदान जी मिल्कियत हड़प थो करणु चाहे। हिन में असांजो कोई डिस्प्यूट खाते ते या चीज़ ते त कोई बेसिस त आहे ई न। कोई खानो तव्हांजो जा सुमरा बिरादरनि ॿिया टिया उन्हनि वटि तव्हां विया हो, चवनि था त असां हिकु जेके हुआ खानदानी मसइलो आहे असांजो, कोई बि हे माना कमारनि जे करे असां सां माना नाजाइज़ी थो करे, बार बार कमारनि खे बि ॻाल्हाए। अच्छा हा, उनजे लाइ हा, मीडिया ट्रायल करे वेठा। इशू है कि सभिनी खां पहिरियों त पंहिंजो सूमरनि खे चयो, हुन सां वेठा हिकिड़ी दफ़े अग्री कई, वरी कूड़ ॻाल्हाए वियो। हुन टाइम ते वरी मां वरी आयुमि ॻोठ, मां सां गॾु पंहिंजो सनाउल्ला पठान साहिब बि हुयो, हुननि जे साम्हूं बि अग्री कई। वरी हुन खां बदिली वियो। वरी पंहिंजो जेतिरा असांजा पंहिंजा अंदरूनी माण्हू आहिनि, जेतिरा रिश्तेदार असांजा ख़ानदानी छा चवंदा आहिनि दोस्त आहिनि, हुननि सभिनी ट्राए करे चुको आहे। थोरो हा कंदा, वरी भॼी वेंदा। वरी जॾहिं मां थोरो अॻिते थींदुमि कानूनी तरीक़े सां, और जॾहिं फांसी थो पए, वरी हे ॻाल्हाइण जी ॻाल्हियूं कंदा, वरी मूंखे डिले कराईंदा, वरी पोइ ते अची उबता कम कंदा। अच्छा, तव्हां कमारनि साहिबनि खे ज़मीन ॾिनी आहे छा विकिणो करे? हा, ज़मीन जो आहे, तव्हां जो लफ़्ज़ इस्तेमालु था कयो हो थोरा सही न हूंदा आहिनि। हाणे जॾहिं मां छा कयो आहे कि हा, मां हिननि सां अग्रीमेंट हिकिड़ी लिखी आहे, कंडीशनल अग्रीमेंट, सॼो हिननि खे डिस्क्लोज़ थियल आहे माल कि इशू आहे। जॾहिं तव्हांखे इशू असांजो हाणे त ख़तमु डिसमिस थी वई हर चीज़, त अगरि मां कमारे साहिब खे विकिणां थो या मां कंहिं सूमरे साहिब खे विकिणां थो, मां हिन जी ज़मीन ते नथो विकिणां। मां त पंहिंजी माउ जो अगरि शेयर थो विकिणां, और मां छड़ो हिन जी वजह सां ज़मीननि जो मां हिकिड़ो गज़ ज़मीन बि न विकिणां हा, छड़ो मां हिन जे करे मजबूरीअ में ज़मीन विकिणां थो। हिकिड़ो त मूंखे फाइनेंस करिणो आहे, पंहिंजो छा चवंदा आहिनि लिटिगेशन, करोड़ रुपयो ताईं मुंहिंजो ख़र्चु थियल आहे। हाणे मां महीना हिते वेठो आहियां, मुंहिंजो लंडन में नुक़सानु थो थिए मुंहिंजी बिज़नेस जो। मुंहिंजी माउ बीमार आहे, डायलिसिस ते आहे, हुन खे मां मिस थो कयां। मुंहिंजी नंढड़ी धीअ आहे, हुनखे मां एतिरो मिस थो कयां। त वरी हे सॼो हे स्कीम ठाहे थो। वरी मां तव्हांखे हिकिड़ी ॿी मज़ाक, पहिरियों त मां खिलियां पियो, मगर मां तव्हांजी हिन माण्हू जी बेहयाई जो सम्झायां। हिन वरी आयो लंडन, और हुते पंहिंजो इनकम टैक्स वारनि खे ख़त लिखियो अथई कि हे औरत मुंहिंजी माउ फ्रॉड आहे, हिन जी ॾाढी इनकम आहे कराचीअ में, तव्हां हिनखे इन्वेस्ट कयो, इन्वेस्टिगेट कयो। हाणे एतिरो घटिया बेहया माण्हू जो पंहिंजी वॾी पुफीअ जे लाइ अहिड़ी ॻाल्हि कई, हुनजी मूंखे कॉपी आहे, हो बि मां फेसबुक ते हणंदुमि, तव्हां पाण ॾिसो। वरी मुंहिंजी डिवोर्स थी वई हुई, कोई 4-5 साल थी, 3 साल 4 साल थी विया। त हाणे मां ॾिसां कि वरी मुंहिंजी ज़ाल उथी आहे, क्लेम करे थी मुंहिंजे अगेंस्ट, वरी मुंहिंजी एक्स वाइफ। हाणे मां तव्हांखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि दसां। मुंहिंजे हाणे 2-3 दफ़ा मां हिनखे ॿुधो आहे प्रेस कॉन्फ्रेंस में कि मुंहिंजे पीउ जो नालो थो खणे। नालो त नथो खणे, हिन जी बि वजह आहे, हमेशह मुंहिंजे पीउ जो रेफरेंस थो ॾे कि हे ड्रखण त आहे ई न। हो त मूंखे बि ख़बर आहे, दुनिया खे बि ख़बर आहे, मुंहिंजी माउ ड्रखण आहे, मां ड्रखण त नथो थी सघां। त हिन में थो चए न, हो शेख आहे पंजाब जो। मुंहिंजो पीउ जो नालो आहे महमूद हुसैन, शेख महमूद हुसैन, जो हिन मुल्क जो पहिरीं टीम में फास्ट बॉलर हुयो, जो हिकिड़ो हिन मुल्क जो हीरो आहे। हुन जे लाइ चए थो, और पंहिंजो हुन जो तालुकात सभिनी सां आया। और पंहिंजो हुन जॾहिं मुंहिंजो पीउ रिटायर थियो त असांजी टीम में कोई सुठो बॉलर न बचियो हुयो। हुन खां पोइ जॾहिं ताईं पंहिंजो असांजो करंट प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान आयो, हुन टेक ओवर कई, त मुंहिंजो पीउ जो तालुक ॾाढो सुठो हो इमरान ख़ान सां। अगरि मां चाहियां त PM खे बि अप्रोच करे सघां थो। हिन त कोई माण्हू शिकारपुर ज़िले में न छॾियो आहे जंहिंखे हिन रोए पिटियो न आहे। मां हिन क़िस्म जो माण्हू न आहियां कि मां वापसि आयो आहियां हिन मुल्क में, पहिरीं चीज़ मां फ़ोन कयां मिस्टर ख़ान खे मूंखे हेल्प घुरिजे। मां चाहियां थो मां मिस्टर ख़ान खे जॾहिं फ़ोन कंदुमि जॾहिं मां कुझु हिन मुल्क खे ऑफर करे सघां। त हिकिड़ी माइंड सेट माण्हू जो ॿियो हूंदो आहे। वरी बार बार मुंहिंजे पीउ जो नालो थो खणे। हालांकि जॾहिं मुंहिंजी माउ जी शादी थी हुई, शाहनवाज़ त ॾाढो नंढो उमिरि में, सभु नंढा हुया। मुंहिंजी अम्मी जो आहे सभिनी खां वॾी पंहिंजे ख़ान साहिब जी धीउ हुई। हिन खे पंहिंजे हिन जे फादर खे, नादर ख़ान खे, मुंहिंजी नंढी ख़ाला खे पंहिंजो सम्झी पालियो बि हुई। सॼो जो जंहिंजे बुनियाद ते हलंदा हुआ, मुंहिंजे पीउ जी शोहरियत ते, मुंहिंजे पीउ जे पावर ते हलंदा हुआ। बल्कि जेतिरो इज़त मूंखे मुंहिंजे पीउ खे ॾिनी पंहिंजो ज़ुल्फ़कार भुट्टे साहिबु मरहूम, जो बि सॼी सिंधिया एतिरी हुनखे इज़त ॾींदा कि साईं सिंधियुनि जो दामाद आहे। और मुंहिंजे पीउ सिंध जी क्रिकेट जी ख़िदमत कई आहे, मुल्क जी
ख़िदमत कई आहे त अगरि मां ॻाल्हाइण थो चाहियां कि मुंहिंजे पीउ खे हीअं थो ॾिसे, मुंहिंजे पीउ जी त लेवल ई ॿी आहे, हिननि जे पीउ जी त लेवल कोई आहे ई न, बल्कि उबतो मुंहिंजे पीउ पंहिंजी कंपनीअ में फैक्ट्रीअ में पंहिंजे पार्टनर ठही पंहिंजो मैनेजर ठाहे विहारियईं। अगरि तव्हां ॻाल्हाइणो शुरू कयो त मूंखे एतिरी चीज़ मां ॾिसी थो सघां कि बेइज़ती मां चलो मामो आहे त मां एतिरी ॻाल्हियूं नथो कयां, मगर जॾहिं मां ॾिठो हाणे कि मुंहिंजो पंहिंजो मामो आगा सिराज वटि वेठो आहे और चुगलियूं थो हणे असांजी, ग़लति आगा साहब खे गाइड थो करे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे गुस्सो त लॻंदो। त हाणे त तॾहिं मां पहिरियों दफ़ो अहिड़ी ॻाल्हि कई कि अगरि तव्हां पंहिंजो हैसियत जी ॻाल्हि ॿुधो त मुंहिंजी या मुंहिंजे पीउ जी, असांजी त हैसियत जो लेवल ई ॿियो आहे। हे त पंहिंजो चवंदा आहिनि न, हिकिड़ी नंढिड़ो माण्हू कराचीअ मां आयो, हिते नंढड़ी मच्छी आई, वरी हिते सम्झो त मां वॾी चीज़ आहियां। इंटरनेशनली त कोई कंपैरिजन आहे ई न, ॿियो मां छा थो चई सघां साईं। सर हिते भला तव्हां ॿिए हंधि किथे ज़मीन खपाई आहे छा, उते को मसइलो न थियो आहे, हिते तव्हां सां मसइलो छा जे करे थियो आहे हिन ज़मीन ते? हिन ते मसइलो हिन जे करे थियो आहे कि हे असांजो होम ग्राउंड आहे, हे असांजो ॻोठु आहे। त हुन में छा आहे कि मूंखे छड़ो मां हर माण्हू सां उथंदो वियुमि, मां अहिड़े माण्हू सां उथंदो वियुमि, मां तव्हांखे छा ॾसियां कि मां त न तस्वीर खिचंदुमि शायदि सुम्हरे या असर जे साथ, न मां अची वाछा फाड़े पंहिंजी वेहंदुमि मूंखे ॾिस तस्वीर खिचो मुंहिंजी। हे त माण्हू जॾहिं मिलंदो आहे दोस्तनि सां पंहिंजे सर्किल में, हे हिकिड़ी प्राइवेट चीज़ हूंदी आहे। त सभिनी खे ख़बर आहे मां कंहिं सां उथां थो विया, त हुनखे वरी हिननि खे एतिरो साड़ थो लॻे, अरे अब्बास त हाणे आयो, हे त टॉप माण्हुनि सां वेठो आहे, दोस्त ठही, मतिलबु कि मां हुननि खां फेवर न घुरंदुमि, न मां हुननि जी ख़ुशामद कंदुमि, हो त मुंहिंजे इक्वल आहे न माण्हू हे सॼा। त जॾहिं मां पंहिंजो रखण में विकिणण जी कोशिशि कई, थोरी 5 या 10 एकड़नि जी ॻाल्हि पियो कयां, त हे छा पिया कनि, हे माण्हुनि खे वरी ब्लैकमेल पिया कनि, अगरि तव्हां हिन खां कोई बि ज़मीन वठंदो त असां तव्हांखे एतिरो तंग कंदा कि तव्हां वठी न सघंदो। त जॾहिं मां आयुमि त मां ऑफर कई घणनि माण्हुनि खे, मूंखे भई थोरी ज़मीन विकिणी आहे, मूंखे थोरो पैसो रेस करिणो आहे, जो मुंहिंजो एतिरो ख़र्चो थो थिए कि मां हुनखे फाइनेंस करे सघां। त कमारे साहिब चयो कि ठीकु आहे, असां बि वठूं था, असांजा माण्हू बि आहिनि, हुननि वरिती, पाण बि न वरिती अथऊं। त मां चयो ठीकु आहे, असां त वरी हिननि चयो असां ठीकु आहे, असां ब्लैकमेल नथा थी सघूं, असां बीहूं था, थी सघे त मां सही लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां हाणे, मगर हिननि चयो ठीकु आहे असां वठूं था। जीअं हिननि पाण ख़बर पई हिननि खे, अरे हे त कोई पावरफुल माण्हू आहे जो मर्द माण्हू वठे थो, हुनजे पोइते लॻी विया, पॉलिटिकल सॼी चीज़ हिननि हुनखे कन्वर्ट करे छॾी। और छा था कनि, हे हर पंहिंजो हिननि सां छा नालो आहे, चाहे कोई बि पॉलिटिशियन आहे, हुननि सां कूड़ था ॻाल्हाइनि, हुननि खे मिसलीड था कनि। और मां तव्हांखे हे चयां, मां नोटिस वठो मुंहिंजा सभु पॉलिटिशियन, हे तव्हांखे ॾाढो ख़राबु कराईंदो, जॾहिं असलियत निकिरे थी, मां तव्हांखे ख़बर थी पए, तव्हांखे सम्झ थींदी, तव्हां हिकिड़ी औरतुनि जा हक़ था महक थो खाए, पुरानी औरतुनि जो हक़। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।